सरवंश लुटाए छॾियो अथऊं पाण क़ौम जे मथां, हिन देश जे मथां। सरवंश दान करे, जेको ई सरवंश दानी अखवायो न त उहे गुरु गोबिंद सिंह पातशाह आहिनि। सभी प्यार सां चओ धन गुरु गोबिंद सिंह साहिब जी। धन श्री गुरु गोबिंद साहिब जी महाराज। सभिनी न चयो आहे सां संगत जी, सभी प्यार सां चओ धन धन श्री गुरु गोबिंद सिंह साहिब महाराज। धन धन श्री गुरु गोबिंद सिंह साहिब जी महाराज। सां संगत जी त इहो अॼु जो उहो समय, सतगुरु पातशाह उहो कागर हथ में न पिया छॾे सघनि। एॾो सतगुरुनि जो हृदय उन वक़्तु दर्द महसूस करे रहियो हुयो कि मुंहिंजा जान खां बि प्यारा सिख वञी रहिया आहिनि। सिख विया सां संगत जी छॾे करे। पाण खे जीवन में कॾहिं कोई दुख अची वेंदो आहे, कॾहिं मुसीबत अची वेंदी आहे त कीअं पाण खां इहो निकिरी वेंदो आहे, पाण खे महसूस थींदो आहे अॼु जो त ॾींहुं मुंहिंजे लाइ सुठो ई कान्हे को। थोरो अहिड़ो सामान्य बिजनेस में लॉस वेंदो आहे नी त बि मन में ईअं थी पवंदो आहे अॼु जो ॾींहुं मुंहिंजो ख़राबु आहे, सुठो कान्हे, ग्राहकी सुठी कान्हे, अॼु मूंखे हीअ बुरी ख़बर मिली आहे। इलाही दफ़ा चवंदा आहियूं नी, अॼु मुंहिंजे लाइ हे ॾींहुं मनहूस आहे जो मुंहिंजे जीवन में हे दुख आयो आहे। सां संगत जी, हे संसारी उतार चढ़ाव हूंदा आहिनि। दुख खां पोइ सुख त वरी बि अची वेंदो आहे, लॉस वञे त प्रॉफिट वरी बि थी वेंदो आहे। हे संसारी ॻाल्हियूं पाण खे हथ में अची वेंदियूं आहिनि। महापुरुष चवनि था, सभिनी खां मनहूस ॾींहुं, सभिनी खां मनहूस घड़ी ख़बर अथव कहिड़ी हूंदी आहे? जॾहिं नी सिख खे पंहिंजे गुरूअ जे मथां शंका अची वञे, सम्झणो उहा सभिनी खां मनहूस घड़ी आहे। जॾहिं पाण पंहिंजे गुरूअ खे, पंहिंजे मुर्शद खे छॾे करे ॿिए ॾे वेंदा हुजो, उहा घड़ी सभिनी खां मनहूस सम्झंदा कयो। जॾहिं पंहिंजो भरोसो पंहिंजे गुरूअ तां टुटणु लॻे नी, सम्झणो इहो ॾींहुं, इहा घड़ी सभिनी खां मनहूस आहे। अॼु पाण सभु सतगुरुनि जे चरणनि में अरदास कयूं। अॼु बख़्शाइण वारो ॾींहुं आहे सां संगत जी। 40 मुक्तनि जो जेको इतिहास हली रहियो आहे नी, अॼु जो दिहाड़ो बख़्शाइण जो दिहाड़ो आहे। पाण सतगुरुनि खे अरदास कयूं, सतगुरु पातशाह पाण सभिनी जे मथां कृपा कनि कि इहा मनहूस घड़ी, इहो मनहूस ॾींहुं पंहिंजे जीवन में कॾहिं बि न अचे कि पंहिंजो भरोसो पंहिंजे गुरूअ तां टुटंदो हुजे, पाण पंहिंजे गुरूअ खे छॾे करे ॿिए ॾे भटकंदा हुजूं। सतगुरु पातशाह पाण सभिनी जे मथां कृपा कनि, इहा मनहूस घड़ी पंहिंजे जीवन में कॾहिं न अचे। प्यार सां चओ धन गुरु नानक, धन गुरु नानक। सभी प्यार सां चओ धन धन श्री गुरु गोबिंद सिंह साहिब धन महाराज। धन श्री गुरु गोबिंद सिंह साहिब जी।